खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में हिंदू बिरादरी रंगनि जो त्योहार जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। इन मौक़े ते खिपरो जे हिंगलाज मंदिर, साईं सेजगिर मंदिर, कृष्णा मंदिर खिपरो में होली ॿारी वई है। मिठाइयूं खाराए हिक ॿिए सां गले मिली हिक ॿिए खे होली जूं मुबारकूं ॾिनियूं वयूं आहिनि। मज़हबी इबादत कई वई। इन मौक़े ते खिपरो जे हिंदू बिरादरी जो चवणु आहे त होली जो मक़सदु पंहिंजे प्यारनि सां गॾु होली कयूं, ख़ुशियुनि सां गॾु रहूं। सिंध सूफ़ियनि बुज़ुर्गनि जी धरती जिते अमन, प्यार, भाईचारे जो दर्स मिले तो। पाकिस्तान में हिंदू बिरादरी खे पंहिंजा मज़हबी ॾियारा मल्हाइण जी आज़ादी है। पाकिस्तान अमन वारो प्यारो वतन आहे। इन मौक़े ते पाकिस्तान जी पाक फ़ौज ऐं पाकिस्तान जे लाइ ख़सूसी दुआऊं घुरियूं वयूं आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।